में ईमान की हरारत वालों ने मस्जिद तो बना दी शहर में ईमान की हरारत वालों ने। मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन ना सका। इकबाल बड़ा अपदेशक है, इकबाल बड़ा अपदेशक है। मन बातों में मोह लेता है। गुफ्तार का ये गाजी तो बना किरदार का गाजी बन ना सका। हाणे मां हिकिड़ी नात जे लाइ दावत ॾींदुसि पंहिंजे भाउ मोहतरम जनाब कलीमुल्लाह फुलपोटो साहब जन खे त अव्हां जे साम्हूं ही जमादुस्सानी जो महीनो आहे ऐं हिन महीने में ख़लीफ़े अव्वल हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी वफ़ात थी आहे, उन हवाले सां जेकॾहिं असांजे भाउ वटि को शेर आहे त असांखे महिरबानी करे उहो ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे, हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे, हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। महबूब मुस्तफ़ा जो सिद्दीक़ आहे सहुरो, अरबीअ सां जंहिंजो आहे रिश्तो ऐं नातो गहरो। महबूब मुस्तफ़ा जो सिद्दीक़ आहे सहुरो, अरबीअ सां जंहिंजो आहे रिश्तो ऐं नातो गहरो। दिलबर जुदा दिलो ऐं दिलदार यारो आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। हज़रत अबू बकर सां अरब पाक शान जंहिंजो क़ुरान में दस्यो आ, जंहिं बाद अंबिया खां वध माण्यो मर्तबो आ। अरब पाक शान जंहिंजो क़ुरान में दस्यो आ, जंहिं बाद अंबिया खां वध माण्यो मर्तबो आ। जंहिं बाद अंबिया खां वध माण्यो मर्तबो आ। हिजरत महल भी हिजरत महल नबीअ जो थियो यार गार आहे। हिजरत महल नबीअ जो थियो यार गार आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। हज़रत अबू बकर सां मुंहिंजो प्यारो आहे। सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठारो आहे। अरबीअ जे इश्क में जंहिं अरबीअ जे इश्क में जंहिं हर शइ फिदा कई आ। सारी हयाती अरबीअ सां जंहिं वफ़ा कई आ। धरतीअ अरबीअ जे इश्क में जंहिं हर शइ फिदा कई आ। सारी हयाती अरबीअ सां जंहिं वफ़ा कई आ।
सारी हयाती अरबिया सांचे वफा कईया पंहिंजे सजी सिपाही बणजी सचो सिपाही थियो जानसार आहे बणजी सचो सिपाही थियो जानसार आहे सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठार आहे हज़रत अबू बकर सां सिद्दीक़ जे सदाकत जंहिं लाइ नबीअ चयो आ सिद्दीक़ जा ई थोरा महशर दिहाड़े सारा लाहींदो पाण मौला जंहिं लाइ नबीअ चयो आ सिद्दीक़ जा ई थोरा महशर दिहाड़े सारा लाहींदो पाण मौला केॾो त अबू बकर जो आला वकार आहे केॾो त अबू बकर जो आला वकार आहे सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठार आहे सिद्दीक़ जी सदाकत जेको मञे न मुनकिर कम अफ़सो कमीनो बदकार आहे बदतर कम अफ़सो कमीनो बदकार आहे बदतर पर अबू बकर त अॼु भी यारे मज़ार आहे पर अबू बकर त अॼु भी यारे मज़ार आहे सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठार आहे हज़रत अबू बकर सां अब्दुल अहद घुञा थिया कुर्बान अबू बकर तां अब्दुल अहद घुञा थिया कुर्बान अबू बकर तां ज़रमाल घर ऐं घोरिया जिंद जान अबू बकर तां ज़रमाल घर ऐं घोरिया जिंद जान अबू बकर तां नाले वठण सां मिलंदो क़ल्बी करार आहे नाले वठण सां मिलंदो क़ल्बी करार आहे सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठार आहे हज़रत अबू बकर सां मुंहिंजो बि यार आहे सिद्दीक़ साईं मुंहिंजे नेणनि जो ठार आहे